लाड़काने में पौरतन जे आलमी दिहाड़े के हवाले से रैली कढी शिकागो के शहीदन के भेटा पेश कई वई। रिपोर्ट कर रहा है मुनव्वर रिंद। पोरियत खुदा जो दोस्त है। पोरियत मुल्की मैशियत के बेहतर बनाने लाए पांजो पगरवा है मेहनत करे तो। पोरियत जमीनू खेड़े हरक है फसल पोखे पेट गुजर सफर करे तो। पोरियत जो मुआशरे में वडो कदुर है मेहनत है पर अफसोस जो रोजानो दिहाड़ी कमाए पेट गुजर सफर कंदड़ पोरियत अज जे महंगाई दौर में परेशानी वाली जिंदगी गुजारे रहो है। निजकारी जी सूरत हुए, महंगाई जी सूरत हुए, बेरोजगारी जी सूरत हुए, उनमें मजदूरन जो इस्तेसाल थी रहो है। यो खत्म न थींदो। असां एहतजाज करे करे जेको आहे ईअं गुज़ारे वेंदासीं। असांजो मुतालबो आहे त इहे सभु जेके आहिनि ज़ुल्म जेके आहिनि बंदि कया वञनि। मज़दूरनि सां बेवाजिबी थियूं थियनि उहे न थियनि। महिरबानी करे असांजी सन कोटा बहाल कयो। ग्रुप इंश्योरेंस रिटायर वक़्तु असांखे मुलाज़िमनि खे ॾियो, जंहिंजो फ़ैसिलो जेको आहे सो असांजो सुप्रीम कोर्ट करे चुकी आहे। गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त जेके असांखे हुकूक न मिली रहा है उहे असांखे पंहिंजा हुकूक मिलन, जिन में सन कोटा है जेका अग में मिलंदी हुई उहा हाणे बंदि कई वई आहे। त जेके ग़रीब मज़दूरनि जा हक़ आहिनि बराए महिरबानी उन्हनि खे ॾिना वञनि ऐं उन्हनि जी उजरत ऐं मज़दूरी जेका आहे 1000 रुपया खां वधीक हुजे त बहितर आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमती सतह ते मज़दूरनि जी फ़लाह बहबूद उजरत ऐं संदन औलाद खे नौकरियूं ॾियण जो बंदोबस्तु कयो वञे त हिन मुआशरे में रहंदड़ पोरियत बेसुकून वाली ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो सां गॾु मुनव्वर रिंद, धरती न्यूज़, लाड़काणो।